इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, मूं नाचीज़ खां अॻु में अवांजे आॾो असांजे जमात जे मुअज़्ज़िज़ बुज़ुर्गनि ऐं ॿियनि दोस्तनि अॼोके मौक़े जे मुनासिबत सां तव्हांजे आॾो पंहिंजे ख़्यालात जो इज़हार फरमायो आहे। बिना खुशामद जे मां अर्ज़ कंदुसि त आउं जेकॾहिं अव्हांजे आॾो अॼोके दिहाड़े जे मुनासिबत सां कुझु अर्ज़ कयां त कुझु न कुझु मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ त करे सघंदुसि, पर मूंखे पाण लुत्फ़ पे आयो जॾहिं ॿियनि जे ज़ुबान खां मूं पंहिंजे रूहानी रहबर ऐं रूहानी पेशवा जी तारीफ़ पे ॿुधी। खुश तरह बाशद किसरे दिलबरां गुफ्त आयद दर हदीसे दीगरां। फारसी वारे शायर चयो आ त तूं पंहिंजे दिलबर जी पाण तारीफ़ करी, उन खां भलो ईअं आहे त तूं चुप करे ॿुध ऐं ॿिया तोखे ॿुधाइनि, वधीक उन में लज़त ईंदी आहे। हिन महल ताईं आला हज़रत क़िबला पीर साईं सरदार दामत बरकातुहुमुल आलिया जे बारे में असांजे जमात जे मुअज़्ज़िज़नि ऐं ॿियनि दोस्तनि जो कुझु ॿुधायो पे, उन जे ॿुधण सां तमामु घणी ख़ुशी पे थी। इंतज़ामिया वारनि चाहियो पे त देर थी वई आहे ऐं मुफ़्तीअ खे जल्दी आणायूं, पर मुंहिंजे दिल जी ख़्वाहिश इहा हुई त ही भली प्रोग्राम तवील थिए हा, दोस्त ॿुधाइनि हा त आउं ख़ुशि थींदो रहां। बहरहाल जेकॾहिं दोस्तनि जो इहो फ़ैसिलो हो त मूंखे अखियुनि ते आहे। ॿी ॻाल्हि मां अर्ज़ कयां, पंहिंजे मौज़ू शुरू करण खां अॻु में त तव्हां इंतज़ामिया वारनि बार बार पे चयो त असां फलाणे जा शुक्रगुज़ार आहियूं, थोरो आहे, एहसान आहे, टाइम ॾिनई। न, इहो अव्हां जो थोरो आहे, मुंहिंजो न, जो तव्हां मूंखे हिन बाबरकत प्रोग्राम में शमूलियत जी दावत ॾिनी आहे। ऐं मूं जेकॾहिं शिरकत कई आहे त इहो तव्हां ते थोरो कोन कयो आहे, बल्कि जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो फ़र्ज़ हो, उन फ़र्ज़ मां कुझु हिसो मां अदा करण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। छाजे लाइ त हुर जमात जो को लीडर हुजे, को मुजाहिद फ़र्द हुजे, आलिम हुजे, मुफ्ती हुजे, कारी हुजे, नमाज़ी हुजे या गाज़ी हुजे, उन जे मथां जेकॾहिं हज़रत आला हज़रत पीर साईं बादशाह जन जी शफ़क़त जो हथ न हुजे त हू कुझु बि न आहे। असीं जेकॾहिं नाचीज़ कुझु आहियूं त उहो असांजो कमाल कोन्हे, उहो बल्कि असांजे मुर्शिद करीम जो कमाल आहे। उन्हनि जी निगाहे करम आहे, उन्हनि जी शफ़क़त आहे, उन्हनि जूं दुआऊं आहिनि, उन्हनि जी असांजे मथां ख़ुसूसी महिरबानी आहे, जंहिंजे लाइक़ असीं ऐं तव्हीं इन ॻाल्हि जा थिया आहियूं
अल्लाह तबारक व तआला जल जलालु व मन वालू इन साए के असांजे मथां ता देर कायम फरमाए। दोस्तो, अवां जी खिदमत में मूं कुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ, उन जो तर्जुमो मां तव्हांखे ॿुधाए उन खां बाद ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो, तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। कुरान करीम जी मूं जेका आयत सगोरी तिलावत कई आहे उन जा लफ़्ज़ ही आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। मानो जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जूं नेमतूं ॻणींदव तो उन नेमतुनि खे ॻणे कोन सघंदव। अवां हर तरह सां गौर फिक्र कयो त ख़ुदा ताला जल जलालू अमन वालू तव्हां असांखे छा न ॾिनो आहे। वॾे खां वॾो करम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो असांजे मथां इहो आहे जेको सभ खां अव्वल इहो करम आहे अल्लाह ताला असां तव्हांखे अशरफुल मखलूक इंसान करे पैदा फरमायो। मलाइक गुनाह न कंदा आहिनि, कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, धोखेबाज़ी कोन कंदा आहिनि, उन बुख हुनखे कान लॻंदी आहे, बीमारी हुननि जे वेझो कान ईंदी आहे। जीअं अल्लाह ताला पैदा फरमाया आहिनि उहे मासूम आहिनि, हर दुख खां हर परेशानी खां आज़ाद आहिनि। उन जे मुक़ाबले में इंसान ॼमे थो, सूर सही वॾो थिए थो, गुनाह करे थो, बीमार थिए थो, जवानी खां फिरी पोड़ो थिए थो, तकलीफ़ूं बर्दाश्त करे आख़िर हिन दुनिया मां मरी वञे थो। मगर इन जे बावजूद क़ुरान ऐं हदीस असांखे इहो ॿुधायो आहे त अल्लाह ताला जी मखलूक मलाइक बि आहिनि, हूरूं बि आहिनि, जिन्न बि आहिनि, जानवर पखी परिंदा बि आहिनि, इंसान बि आहे। पर ख़ुदा ताला जे तमाम मखलूक में जेकॾहिं का इज़्ज़त वारी शइ आहे त इंसान ज़ात आहे। यानी मखलूक जे हैसियत सां तव्हां असांजे मथां अल्लाह ताला जो इहो करम आहे जो ख़ुदा ताला तव्हां असांखे मलाइकनि वारी मखलूक खां बि वधीक इज़्ज़त वारी मखलूक बनायो आहे। कुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे वलक़द करमना बनी आदम, असां इंसान ज़ात खे तमाम वॾी इज़्ज़त ॾिनी आहे। असांखे जेको इस्लाम सबक ॾिनो आहे, क़ुरान ऐं हदीस ऐं तारीख़ जे रोशनी में असांखे जेको मालूम थियो आहे उहो इहो आहे त अल्लाह ताला तमाम मखलूक अव्वल पैदा कई। जिन्स जे लिहाज़ सां मलाइक हिकिड़ी जिन्स आहे, जिन्न ॿी जिन्स आहिनि, पखी ॿिया ॿी जिन्स आहे, चौपाया जानवर ॿी जिन्स आहे। अला हाज़ल क़ियास 18,000 अल्लाह जे मखलूक जा क़िस्म आहिनि। अल्लाह ताला उहे 18,000 अव्वल पैदा फरमाया। इंसान खे ख़ुदा ताला सभिनि खां बाद में पैदा फरमायो। ताक़त जे लिहाज़ सां, असमत जे लिहाज़ सां, अकुलमंदी जे लिहाज़ सां, ख़ूबसूरती जे लिहाज़ सां अवां मखलूक जे जुदा जुदा अक़सामनि फ़र्दनि ते गौर कयो। अल्लाह ताला हर हिक में निराली शइ, निराली खूबी रखी आहे। पर ख़ुदा ताला मलाइकनि खां वठी करे कंहिं माकोड़ी ताईं, जिन्नात खां वठी करे कंहिं हिकिड़े ज़र्रे ताईं जेतिरी बि मखलूक पैदा फरमाई अल्लाह ताला कुन जे अमर सां पैदा फरमाईंदो हुयो। इज़ा अराद शयअन अन यकूल लहू कुन फयकून। कंहिं बि कम करण जो अल्लाह ताला इरादो कंदो आहे, रुगो फरमाईंदो आहे थी पओ, उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। अल्लाह ताला पैदा कंदो वियो, हर शइ थींदी वई। 18,000 मखलूक जा क़िस्म ख़ुदा पैदा फरमाया, पर ख़ुदा ख़ामोश हो। पर जॾहिं हज़रत इंसान खे अल्लाह ताला पैदा फरमायो तो क़ुरान शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिकीन। मां रब तबारक व तआला बरकत वारो रब आहियां जो सोहिणो इंसान मूं पैदा फरमायो आहे। अवां इन मां अंदाज़ो करे सघो था त हज़रत इंसान खे ख़ुदा केतिरो शरफ़ ऐं इज़्ज़त फरमाई आहे। मलाइकनि जे हूंदे, ताक़त वारी जिन्स जे हूंदे अल्लाह ताला इंसान खे मुंतखब करे फरमायो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा।
मुझो इरादो आहे रब सोचे तो मां इंसान के पंहिंजो खलीफ़ो ज़मीन ते नाइब बनाया। खलीफ़ो जी माना हूंदी आहे नाइब। जेके हुक्म साईं खे करणा हुजनि उहे पाण न करे तो उनजे पारां हुनजो खलीफ़ो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खिलाफत जो ताज हज़रत इंसान खे ॾिनो। अवां इन मां अंदाज़ो करे सघो था त अल्लाह ताला जो तव्हां जे मथां, असां जे मथां, सभिनी इंसान ज़ात जे मथां केॾो वॾो करम आहे जो ख़ुदा ताला जल जलालु मन वालू मां अर्ज़ कयो त पहिरीं पहिरीं नेमत पाण जे मथां इहा कई जो तव्हां असांखे अल्लाह ताला इंसान बनायो। इंसान छा जो नालो आहे? ॿ हथ, ॿ पेर, ॿ अखियूं, ज़बान सां ॻाल्हाए, खाए पीए, इहो न। इंसान में के गुण हुजनि, इंसान जे अंदर के खूबियूं आहिनि। इंसानियत छा आहे? इंसान इहो उन्स मां वरतल आहे। उन्स, इन जो मादो, इन जो इश्तिकाक उन्स आहे। उन्स मां इंसान ठहियो आहे। उन्स चइबो आहे विरूह खे, राहत खे, मज़े खे, मोहब्बत खे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जंहिं इंसान में मोहब्बत उन्स रखियो आहे, जेकॾहिं कंहिंजे महफ़िल में वेहे अॻियनि खे लुत्फ़ अचे, जेकॾहिं महफ़िल मां ग़ाइब थिए माण्हू उनखे तलाश कंदा वतनि। कंहिं वटि कंहिं कम लाइ हली वञे माण्हू उन जे लाइ अखियूं विछाइनि, हुनखे ॾिसनि, इज़त ऐं इहतराम जे निगाह सां ॾिसनि। इंसान त इन जो नालो आहे। पर मुंहिंजा अदा नाराज़ न थियो जेकॾहिं कंहिं इंसान खे ॾिसण सां नफ़रत पैदा थिए, कंहिंजे ॾिसण सां चइजे ख़ुदा करे टरी वञे, महफ़िल में वेही ॻाल्हाए माण्हू चल ख़ुदा करे ज़बान बंदि रखे, आज़ार पाड़े ओड़े जे लाइ हुजे, ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ाए, हुन मां हर शइ बेज़ार हुजे, उनखे इंसान मञण जे लाइ तयारु कोन आहियां। त छा पर अल्लाह जो क़ुरान बि फरमाईंदो आहे, उलाइक कल अनआम बल हुम अदल्लो, इहे इंसान न आहिनि, इहे त जानवरनि खां बि बदतर आहिनि। तव्हां असांखे ख़बर आहे त अॻे पंहिंजा वॾा चवंदा हुआ, जंग मां ईंदा हुआ, अकेला ईंदा हुआ, ख़ुदा करे को इंसान मोह पवे। बगड़ खाई वेंदो, छितो कुतो पटे वेंदो, नाग बला हूंदी, अकेलो आहियां, जानवर जो भउ थींदो हो। जंग मां ईंदे ईंदे इंसान जी तलाश कंदो हो। पर अॼु उहो दौर रहियो आहे जो माण्हू चवे थो ख़ुदा करे भोलो बांदर मोह पए, माण्हू मोह न पवे। कपड़ा बि लाहे वेंदो, घड़ी बि लाहे वेंदो, जेके जेब में पैसा हूंदा उहे फुरे वेंदो। इहा इंसानियत न आहे। इंसान इन जो नालो न आहे। इंसानियत इन जो नालो आहे जंहिं मां उन्स अचे, जंहिं मां रूह हासिल थिए, जंहिं मां मज़ो मोहब्बत पैदा थिए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला तव्हां असांखे इंसान त बनायो आहे, पर अचो त पाण अॼु हिन बाबरकत महफ़िल में गॾिजी दुआ बि कयूं, अहद बि कयूं त ख़ुदा ताला तव्हां असांखे हक़ीक़ी इंसान बनाए। मां अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला जूं तमामु नेमतूं वॾियूं, पहिरीं नेमत ख़ुदा इहा कई जो पाण खे इंसान बनाई। उन खां बाद में इंसान त सभु आहिनि। अवां मज़हब जे लिहाज़ सां ॾिसो त कई दुनिया में मज़ाहिब आहिनि, फ़िरक़नि जे लिहाज़ सां ॾिसो कई फ़िरक़ा आहिनि, नज़रियनि जे हिसाब सां ॾिसो केतिरा नज़रिया दुनिया में आहिनि। अल्लाह ताला जो क़ुरान इरशाद फरमाईंदो आहे, इनी प्लेटफॉर्म ते अल्लाह ताला जो कलाम पाक असांजी रहनुमाई फरमाए थो, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून। हर टोलो, हर मज़हब, हर फ़िरक़ो, हर नज़रिए वारो माण्हू पंहिंजी पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहे त मां हक़ ते आहियां। अवां कंहिंखां बि पुछो, उहो चवंदो मां हक़ ते आहियां। को बि माण्हू पंहिंजे पाण खे ना हक़ ते चवण लाइ तयारु कोन्हे। अल्लाह जे कलाम पाक जो फरमान आहे, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून, जेको जंहिं तरीक़े ते आहे उहो ख़ुशि आहे त मां सचो आहियां। पर मुंहिंजा अदा, जेकॾहिं तव्हां असां गौर कयूं त सभिनी मज़हबनि में जेकॾहिं को सचो दुनिया जे तख़्ते ते मज़हब आहे त उहो दीन इस्लाम आहे। जंहिंजे मञण वारे खे मुस्लमान चइबो आहे,
अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू कुरान पाक के अंदर इरशाद फरमायो आ, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मां अल्लाह ताला तव्हांजे मथां नेमत तमाम कई, अवां जे लाइ जेकॾहिं को मज़हब पसंद करे मां तव्हां ते राज़ी थियो आहियां त उहो तव्हां जे लाइ दीन इस्लाम आहे। इस्लाम छाजो नालो आहे? इस्लाम अमन जो नालो आहे, इस्लाम अखलाक जो नालो आहे, इस्लाम हिकिड़ो किरदार आहे, इस्लाम जा हिकिड़ा उसूल आहिनि। इस्लाम जे रुकननि मंझां हिकिड़ो रुकन इहो बि आहे त मुस्लमान सां मिलंदो आहे त चवंदो आहे अस्सलामु अलैकुम। अवां ॾिठो जेतिरा बि असांजा दोस्त आया पंहिंजे खिताब खे शुरू करण खां अॻु में सभिनी खे अस्सलामु अलैकुम चयूं, पर असांजे अक़लियत जे डॉक्टर साहब भागचंद साहब बि जॾहिं तकीर शुरू कई, हालांकि हू मुस्लिम नाहे, नॉन मुस्लिम आहे, हू पंहिंजे हिंदू अक़लियती मज़हब सां ताल्लुक़ रखे थो, पर अवां जे मेजॉरिटी जे आॾो आयो तव्हांखे चई अस्सलामु अलैकुम। अवां कॾहिं इन ते गौर कयो आहे त अस्सलामु अलैकुम जी माना छा आहे? अस्सलाम सलामती मां वरतल आहे। जेकॾहिं को तव्हांखे चवे अस्सलामु अलैकुम, इस्लाम असांखे इहो थो सम्झाए, अल्लाह जे हबीब जो इहो पैगाम आहे त अस्सलामु अलैकुम चवण वारो गोया हिन लफ़्ज़नि में उनखे चवे थो त तुंहिंजी जान मुंहिंजे आॾो सलामत आहे, तुंहिंजी इज़त मूं वटि सलामत आहे, तुंहिंजो माल मूं वटि सलामत आहे, तुंहिंजो आबरू मूं वटि सलामत आहे, तुंहिंजी का बि शइ मुंहिंजे लाइ हराम आहे, हर शइ तुंहिंजी जे लाइ आउं गारंटी थो ॾियां त तूं मूं वटि सलामती सां आहे, ऐं तुंहिंजो दुश्मन आहियां, तूं मुंहिंजो जिगर जानी आहीं। अस्सलामु अलैकुम कंहिंजी जेब कटे छॾिजे, अस्सलामु अलैकुम मां फ़ाइदो त कोन पियो, छो त अस्सलामु अलैकुम जो रूह कहिड़ो आहे? अवां अंदाज़ो कयो त इस्लाम ऐं सलामती सिर्फ़ आहे त मज़हब में आहे। मुंहिंजा दोस्तो इंग्लिश में बि चवंदा आहिनि न, गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड नून, माना बाबा सुबह जो सलाम, मंझंदि जो भली मथे में ज़ोर हो जाई, भला मंझंदि जो तो ते सलाम त भला भली सिजल थे कबो भली सूरन में हुजे, रात जो तुंहिंजे मथां सलामती आहे माना पोइ आधी रात कबो भली पेट में मरोड़ो हो जाई, पर न, इस्लाम जो हिकिड़ो आलमगीर सलाम जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। अस्सलामु अलैकुम जो मतिलबु आहे तूं हमेशा हमेशा मूं वटि सलामत आहे। दोस्तो अज़ीज़ो, मां चवंदुसि त ख़ुदा ताला जी तव्हां असांजे मथां जेकॾहिं का ॿी वॾे खां वॾी नेमत इंसानियत खां बाद में आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे दीन हक़ इस्लाम नसीब फरमायो आहे, त भई चओ अल्हम्दुलिल्लाह। पर मां अर्ज़ कंदुसि त इस्लाम खां बाद में मुस्लमाननि में बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हू आहिनि जन जा मुख़्तलिफ़ रूहानी पेशवा आहिनि। मां अॻे दफ़े बंगले शरीफ़ ते जेको फ़क़ीरनि प्रोग्राम रखियो हो दोस्तनि नौजवाननि, उन में बि इहो नक़ल तव्हांखे ॿुधायो, वरी बि तव्हांखे ॿुधायां। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह लुकमान शहर में पंहिंजे मुरीदनि जी दावत ते आया, उन दावत वारी जाइ ते पाण पंहिंजे फ़क़ीरनि सां वेठा हा, इत्तफ़ाक़ सां बरोच हा, ग़ालिबन मरी बरोच हा, उन्हनि जो क़ौमी सरदार उन सां गॾु हुजे जंहिंखे चांदीअ जी टोपी पियल हुजे, उन ज़माने में माण्हू पाईंदा हुआ, चांदीअ जा हुनखे कमर पट्टा तलवार जा, चांदीअ जे मुठे सां तलवार, हुनजो घोड़ो उनखे चांदीअ जा संज, ॿियो हुनजे पोयां लश्कर राज, उहे उतां रस्ते सां अची लंघिया। पीर साईं जन जी मंज़िल ॾे ॾिसी माण्हुनि खां पुछो इहो केरु आहे गॾु थियो आहे जो हेतिरी ख़ल्क आई आहे? चयूं त ही पाड़े जो पीर आहे जंहिंजो नालो आहे सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह। उन चयो त यार असांजो नालो ॿुधो आहे, हलो त हिन जी ज़ियारत कयूं। ओरस क़ौमी सरदार बरोचन जो उन पंहिंजे लाओ लश्कर सां अची पीर साईं वटि वेठा। जीअं तव्हांखे असांजे दोस्तनि ॿुधायो न त ख़ासि करे असांजे जोशीले
मुकर्रर अनवर महमूद साहब तो जेको माण्हू हिकिड़ो दफ़ो पीर साईं बादशाह जन जे सोहबत में या कचहरी में वेही उथंदो आहे त चवंदो आहे त अफ़सोस मूं पंहिंजी ॿी ज़िंदगीअ लाइ छो ख़राब कई, हेतिरा ॾिहाड़ा छो परे रहियुसि। अहिड़ो अख़लाक खां मुतासिर थी वेंदो आहे जो हू पंहिंजे बक़ाया गुज़िरियल ज़िंदगी ते अफ़सोस कंदो आहे त मां छो परे रहियो आहियां। सो मुंहिंजा अदा इहो अख़लाक आला हज़रत पीर साईं सरदार खे वरसे खां मिलियो आहे। अल वल्दो सिर्रुल अबीहे, हलाली पुट जो इहो ई कमु हूंदो आहे त हू पंहिंजे वालिद जे ऐं पंहिंजे ख़ानदान जे नक्शे क़दम ते हलंदो ईंदो आहे। इहो हिन मौजूदा पीर साईं सरदार में जेकॾहिं अख़लाक ऐं वसीउ ज़रफ़ी आहे, इहा संदन ख़ानदानी वसीउ ज़रफ़ी आहे जेका ईअं खणी सम्झो त रसूलुल्लाह खां वठी करे पुश्त ब पुश्त ख़ानदान में हले थी। दुआ कयो क़यामत ताईं हलंदी रहंदी। अर्ज़ पे कयूं हो क़ौमी सरदार जॾहिं पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे कचहरी में वेठो तमामु घणो मुतासिर थियो। पाण हुनखे ॾाढो प्यार ॾिनऊं, शफ़क़त सां पेश आया। ईअं बि कोन पुछऊं त बाबा तूं मुरीद कंहिंजो आहे, न, माफ़ कजो, नाराज़ न थिजो, असांजो माण्हुनि सां वास्तो आहे, तजुर्बो आहे। अॼुकल्ह जा बरसाती ॾेॾर जीअं न बरसात में पैदा थी पवंदा आहिनि, मींहुं वसे पोइ नंढड़ा नंढड़ा ॾेॾर बसि पोइ सॼो मुल्क ॾेॾरनि सां भरिजी वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अहिड़े टाइप जा अॼुकल्ह रूहानी पेशवा सॾाइण वारा माण्हुनि खे ज़ोरी मजबूर पिया कनि, बाबा हलो असांजे पीर जो हली मुरीद थियो। जेकॾहिं को मुरीद आहे बि कंहिं ॿिए पीर जो त उनखे इहो चवण बि बिदअत आहे, गुनाह हुआ त तूं हली असांजे पीर जो मुरीद थी। पहिरीं त हुन खां पुछिजे बाबा को पीर घुर अथी या न, जे चवे आहे त हुन सां ॻाल्हि ई न करणी आहे। पर हू अॻे ई पराए निकाह में वरी निकाह मथां ॿियो निकाह। हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह में हिकिड़ो ख़लीफ़ो हिकिड़े माण्हू नोईअ खे ज़ोरी वठी आयो, मुरीद थी, हो पियो छिकाए, हो पियो छिके सलग ते। ख़ैर बहरहाल हू लॼऊं कुॼऊं वीचारड़ो आयो, ॿी जमात सां नोइन सां ज़िक्र हुनखे बि मिलियो। पाण खिली फरमायूं फ़क़ीर ख़लीफ़ा, चए जी क़िबला, चए हे त वीचारड़ो पोइते पियो छिकाए, तो हिनखे ज़ोरी मुरीद कयो आहे, चएसि मिड़ई तरीक़े में दाख़िल थिए। पाण फरमायूं त इहो ईअं सम्झ त बिना वण जे घोड़ीअ खे घोड़ो ॾेई छॾियो थी पई। इहे सम्झाणी आहे। माण्हू अॼुकल्ह चवनि था हलो असांजे पीर ॾे। अल्हम्दुलिल्लाह असांजे जमात कंहिंखे बि ईअं कोन चयो आहे त तव्हां हरू भरू असांजे पीर जा मुरीद थियो। न को पीर साईं जन ईअं फरमाइनि था त मुंहिंजा तव्हीं मुरीद थियो। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं बि माण्हूअ हिकिड़ो दफ़ो पीर साईं जे रूबरू अची मुलाक़ात कई हूंदी, सोहबत में रहियो हूंदो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुनजे दिलि जे अंदरि मुहबत जो दरिया मौज खाईंदो आहे ऐं फ़क़ीरनि खे, ख़लीफ़नि खे, जमात खे मिनथू कंदो आहे त बाबा असांखे पीर साईं खां ज़िक्र वठी ॾियो। पीर साईं बादशाह जो ज़िक्र ख़लीफ़ा बि तकड़ कोन कंदा त हल त हाणे तोखे वठी ॾियो बाबा, तरस बादशाह जी मर्ज़ी आहे, कोई ईद जो पैगाम थींदो या को दावत जो मौक़ो थींदो, पीर साईं जन जी मर्ज़ी हूंदी त मुरीद थींदे न त ख़ैर आहे। हिते ईअं कोन्हे को जेको आयो सो गाह जी भरी ॿधियूं हलियो वञ। पीर साईं जन हुन बरोचन जे सरदार खां ईअं बि कोन पुछियो त तूं कंहिंजो मुरीद आहे, बसि आयो अख़लाक सां वेठा, ॻाल्हियूं अलाह रसूल जूं थियूं। जंहिंमहिल उथण लॻा तंहिंमहिल उन बरोच चयो, क़ौमी सरदार क़िबला मां हाणे मोकिलायां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, पोइ मूंखे इजाज़त ॾियो। पाण फरमायो चओ। चई क़िबला असां आहियूं दरगाह लवारी शरीफ़ जा मुरीद। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान सुल्तान औलिया नक्शबंदी सिलसिले जो कामिल बुज़ुर्ग हो। सही असां उन जा मुरीद आहियूं, पर असांजे पाड़े में साईं जन जा के मुरीद आहिनि, असांजे पीर साहब खे ॻाल्हाइनि था। इहा तव्हांखे दां था ॾियो। मलफूज़ात पढ़ो। पीर साईं जन जोश में अची विया। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद जोश में आया। पाण फरमायो त ॿुधो, ख़बरदार, असांजे मुरीदनि खे असांजी इहा नसीहत आहे त जेकॾहिं कंहिं ॿिए पीर जी गिला थो करे, उहो पंहिंजे पीर जी गिला थो करे। छाजे लाइ? त पीर जेके बि कामिल आहिनि, जिन खे फैज़ मिले थो,
उन सभिनि जे फैज़ जो मंबअ मखज़न मरकज़ असली अचण वारी जाइ हिकिड़ी आहे। उहा कहिड़ी आहे? उहा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो मदीने पाक रसूलुल्लाह जो रोज़ो हुज़ूर जी ज़ात गिरामी। सभिनी खे फैज़ उतां थो मिले। पंहिंजे पीर जे लाइ सोचे त मुंहिंजे मुर्शिद खे बि उतां फैज़ मिलियो आहे, ॿियनि कामिलनि खे बि उतां थो मिले। जेकॾहिं ॿिए जी गिला थो करे त पंहिंजे पीर जी गिला थो करे। मुंहिंजो हो मुरीद ई न आहे जेको ॿियनि जी गिला कंदो हूंदो। ख़ुदा जो कसम आहे, मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे, जंहिंमहिल पाण इहे रिमारक ॾिनऊं त पंहिंजे असांजे मुरीदनि खे इहो चवणु आहे त ॿिए जी गिला कयव, माना पंहिंजे पीर जी गिला कयव। उन क़ौमी सरदार खे जज़्बो अची वियो, वजद अची वियो, मस्ती अची वई। हुन मस्ती में हुन जी टोपी काॾे हली वई, हुन जूं तलवारूं काॾे हली वियूं, हुन जा कमर पटा काॾे हलिया विया, अखियुनि मां नार वहनि पिया, लाल अखियूं थियूं, जोश जज़्बे में ज़मीन ते लेथड़ण लॻो। काफ़ी देर ताईं लेथड़ी लेथड़ी जंहिं महिल उथियो तंहिं महिल अर्ज़ु कई क़िबला मूं अहिड़ो पीर किथे कोन ॾिठो आहे, मां तव्हांजो मुरीद थो थियां पियो। इहा पीर सईद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी आला ज़रफ़ी हुई। हुनखे दावत त कान ॾिनऊं त तूं असांजो मुरीद थी, बल्कि पाण हिकिड़ी हक़ीक़त हुन जे आॾो बयानु कयो त असांजी जमात, असांजो नज़रियो तअस्सुब खां ख़ाली आहे, हसद खां ख़ाली आहे, गिला खां ख़ाली आहे, असांजो पाक तरीक़ो आहे। मुंहिंजा दोस्तो, मां तव्हांखे अर्ज़ु कयां, 3 नंबर में जेकॾहिं तव्हां असांजे मथां अल्लाह जी महिरबानी आहे त अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांखे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो रहबर मिलियो आहे। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह तमामु देर सां आया। उन खां बाद उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद सिबगतुल्लाह शाह, उन जो दौर पूरो थियो। उन खां बाद में उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद अली गौहर बादशाह बगले धणी रहमतुल्लाह अलैह। उन खां बाद में वरी उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद हिज़्बुल्लाह शाह, पीर सईद तख्त धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे लाड़ जे सफ़र में निकिता, हेॾे वञनि पिया। जंहिं उन इलाइक़े खिपरे वारे इलाइक़े में उन कंडी जे हेठां आया, रस्ते जे हेठां अची गुज़र फरमायूं। उहा बीठल कंडी जेका सालनि खां बीठी हुई, उहा झुकी ज़मीन ते आई ऐं ज़मीन ते अचण खां बाद हुन जे जिस्म में जेतिरा बि पन हा उहे सभु छणी ज़मीन ते किरी पिया। पाण खिली फरमाइनि था, वालेकुम सलाम। फ़क़ीरनि पुछो, कुर्बान वञा, ही कंहिंखे वालेकुम सलाम चयो? हे वण ज़मीन ते किरी पियो आहे, उन जी काठी काठीअ मां, पतो पते मां, पन पन किरी पियो आहे, सॼी ठोड़ी गंजी थी ज़मीन ते किरी आहे। ॻाल्हि छा आहे? पाण खिली नो, पाण फरमाइनि राज़ खे तव्हां छॾियो, क़िबला न ॿुधायो। पाण फरमाइनि था, हिन वटि गिरोड़ी साहबनि जे सलामनि जी अमानत ई सा हिन असांखे अॼु पहुचाई आहे। अंदाज़ो कयो अल्लाह ताला जो तव्हां असांजे मथां करम आहे या न आहे? जो ख़ुदा ताला तव्हां असांखे अहिड़ो कामिल मुर्शिद नसीब फरमायो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थियो, जंहिंजो फैज़ मुंहिंजा अदा पौणा 200 साल गुज़री विया आहिनि, तक़रीबन अञा मथे, पर उन फैज़ में अॼु ताईं बि काई क़िस्म जी का कमी कान्हे। दोस्तो, इन दरगाह जेतिरा इनक़लाब ॾिठा ऐं इन दरगाह खे जेतिरो तरह सियासी तरह लोॾियो वियो ऐं ख़तम करण जी कोशिश कई वई, मां सम्झा थो जेकॾहिं इन जो अशर अशीर 10 हिसे जी बि 10 पती जेतिरो कंहिं ॿिए जे मथां बार पवे हा, शायदि उन जो नालो निशानी दुनिया तां मिटिजी वञे हा। पर न, जंहिंजे मथां अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे रहमत जो हथ हुजे, जेको ख़ुदा जे हबीब जो सचो जाइ नशीन हुजे, जेको मुहम्मदी तरीक़ो खणी दुनिया में अचे, जेतिरो हुनखे तकलीफ़ ॾिनी वई आहे ओतिरो मथे उभरियो आहे। अवां गौर करे ॾिसंदा त मुंहिंजा दोस्तो, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो ज़मानो फ़क़ीरी जो ज़मानो हो, विलायत जो ज़मानो ज़रूर हो, लेकिन फ़क़ीरी जो दौर हो। लेकिन उन जो सजादा नशीन जे अॼु मौजूदु आहे त फ़क़ीरी सां गॾु अल्हम्दुलिल्लाह बादशाही बि करे रहियो आहे। पर अकेलो पाण बादशाह कोन्हे, न पंहिंजे ग़ुलामनि खे बि बादशाह बनाए छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीर सईद जन जे ताजपोशी जे ॾिहाड़े जे ख़ुशीअ में तव्हां सां गॾु थिया आहियूं।
अल्लाह ताला जो करोड़ों रहमतूं उन बुजुर्ग जे मथां हुजनि जेको पीर सई सूर्य बादशाह जो ख़ास मोतमद अलैह करीब रहण वारो जवा जा पुराणा फ़क़ीर उन दरवेश खां वाक़िफ़ रहण वारो जवा जा पुराणा फ़क़ीर उन दरवेश खां वाक़िफ़ आहिनि उन जे किरदार खां उहे फरमाईंदा हा असां जॾहिं पढ़ंदा हुआसूं पाण फरमाईंदा हा बाबा हिन मौजूद पागारे शहनशाह त जमात खे 24 कलाक ईदूं कराए छॾियूं आहिनि पर उहो ज़मानो जेको सूर्य बादशाह जे मथां इम्तिहान जो दौर हो ऐं जमात जे मथां बि हो सांगड़ वारनि खे ॿुधाइण ईअं आहे जीअं सिज खे आहीनो ॾेखारणु छाजे करे त सांगड़ वारा त सभ खां वधीक मुतासिर थिया हक़ीक़त में जेकॾहिं को हुर तहरीक में वॾे खां वॾो किरदारु आहे हुरनि जो ज़रूरु आहे पर हुरनि सां गॾु सांगड़ जो सभ खां अहम आहे सांगड़ में उहे बि के अञा के चंद के पोढ़ा वञी रहिया हूंदा घणा त वीचारा विया हलिया पर मुंहिंजा दोस्तो अदीज़ो ईअं खणी सम्झो त मखण जी सीख पचाइणी हुई मखण जी सीख जेकॾहिं कंहिं पचाए ॾेखारी त उहा सूर्य बादशाह जे गाज़न पचाए ॾेखारी जंहिं पंहिंजी त कुर्बानी ॾिनी पंहिंजे बच्चनि जी कुर्बानी ॾिनई पंहिंजे दरगाह जी कुर्बानी ॾिनई पर मुंहिंजा दोस्तो हुरनि जी कुर्बानी ॾिनई हुरनि खे ख़ाली फांसियूं कोन ॾिनियूं वयूं पर तव्हांजी तारीख़ लिखे थी अवां जा पुराणा वर्क उथलायूं था त ख़बर पवे थी उहे माण्हू अॼु बि ज़िंदा शाहिद वेठा आहिनि जो फ़क़ीरनि जा ॻोठनि जा ॻोठ जलाया विया एतिरे क़दुरु जो जलाया विया जो जहिड़ा माण्हू अंदरि बाहि में जली विया गोरखनि ऐं गोरनि हुनखे ॿाहिरि न छॾियो ज़िंदा मर्द मायूं बच्चा ॿार जली विया पर हुनजे ज़ुबान तां वरी बि भेज पागारा जो नारो निकिरंदो रहियो पोइ हिते न हटिया बातिल से दबने वाले आए आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा ही सिज तमाम पोढ़ो आ हिन सिज जी उम्र तमाम वॾी आहे हिन रूह ज़मीन ते हिन सिज वॾा वॾा इनक़िलाब ॾिठा आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं किरोड़े इनक़िलाब आया पर जे सिज जे आॾो के वॾा इनक़िलाब आहिनि त 2 इनक़िलाब आहिनि मां चवां थो मूंखे चवण जो हक़ आहे किंगरी खां करबला ताईं अवां नज़र कंदव त पहिरों इनक़िलाब जे सिज ॾिठो त करबला जे मैदान में ॾिठई जे 2 नंबर में सिज को हैरत अंगेज़ वाक़ियो ॾिठो त किंगरी जो कोस ॾिठई दोस्तो अदीज़ो जमा सगोरी किथे पीर जो ॻोठ दरगाह शरीफ किथे बर्तानिया काथे पीर साईं जन खे वठी विया जमात जो हिते को बि संभालण वारो कोन हो ईअं खणी सम्झो त ज़ाहिरी तरह हुननि जे कमान करण वारो कोन हो पर हिन जमात में अहिड़ो रूह फूकियल हो अॼु बि असांजा फ़क़ीर चाड़ा चवंदा आहिनि त पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह जो चवणा त हिकिड़ो फ़क़ीर जंहिं जाइ ते आहे उन सां ॿियो मां गॾु आहियां जे 2 मुंहिंजा फ़क़ीर गॾु आहिनि त 3 हुन सां गॾु मां आहियां जे 3 मुंहिंजा फ़क़ीर आहिनि त 4थो हुन सां मां गॾु आहियां अगरचे मुंहिंजा अदा असां खां रूहानी रहबर ज़ाहिर में जुदा करियो वियो हुयो असां नंढड़का कोन हुआसीं लेकिन जमात इन जे बावजूद बि उन जज़्बे सां लड़ी रही हुई जो जेकॾहिं असांजो रूहानी पेशवा शहीद थी चुको हो उन जा साहिबज़ादा बर्तानिया में हुया पर हर फ़क़ीर जो इहो नज़रियो त पीर साईं असां सां गॾु आहे ऐं उन जज़्बे सां लड़ी रहिया हुआ जंहिं वतन खे आज़ाद कराइण लाइ हुरनि कुर्बानी ॾिनी सूर्य शहीद कुर्बानी ॾिनी जमात कुर्बानी ॾिनी उहो वतन 47 में आज़ाद पियो थिए पर हुर 52 ताईं लोड़नि में पिया सतम ज़रीफ़ी त ॾिसो बेइंसाफ़ी त ॾिसो जंहिंजे कुर्बान सां वतन आज़ाद थियो जंहिंजी मिल्कियत माल बच्चा ॿार खानदान नज़राने तौर अल्लाह जे राह में कुर्बान थिया उनखे सबक ॾिनो वियो हो ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून खबरदार जेको अल्लाह जे राह में सिर कुर्बान कंदो आहे तंहिंखे मोह न भाइजो उहो मरण खां पोइ बि जहिड़ो हूंदो आहे मूंखे हिकिड़ो अजीब ग़रीब नक़ल यादि ईंदो आहे अजीब हैरत लॻंदी आहे पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो इस्म मुबारक बि सैयद सिबगतुल्लाह हो
सूर्य बादशाह ॿियो सिबगतुल्लाह शाह आना पीर सई सूर्य बादशाह जे हम नाम पीर सई तजर धणी रहमतुल्लाह अलैह लाड़ जे जमात के ख़त लिखियो जमात जा फर्द अचनि जिहाद जे लाइ तयारी करणी आहे टंडे बागे जे इलाइक़े मां हिकिड़ो सैयद ऐं हिकिड़ो माछी दरगाह शरीफ ते तलवारूं उन ज़माने में हूं ॿधी खणी आया पीर सई सरदार खे अर्ज़ कयूं क़िबला तव्हां जे हुकुम ते आया हूं अवां हुकुम फरमायो हो जिहाद जे लाइ असांजो सिर क़बूल पवे पाण फरमायूं अल्लाह ताला तव्हांजो सिर सलामत रखे अल्लाह ताला अव्हां जे जज़्बे जे करे तव्हांखे जन्नत ॾींदो ॾिसो सभिनी आमीन चई न सुठी ॻाल्हि आहे न लेकिन मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां न माछी फ़क़ीर कहिड़ो जवाबु ॾिनो अल्लाह अकबर सोनहरी अखरनि सां लिखण जहिड़ो आहे पैसे फरमायो अल्लाह तव्हांखे जन्नत ॾींदो ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुर्शिद दुआ करे जन्नत मिले पर माछी फ़क़ीर थो चए क़िबला जन्नत बन्नत जी मूंखे ख़बर कान्हे का मां त तुंहिंजे हुकुम ते आयो आहियां पीर से कोटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े फ़क़ीर चयो उनजो नालो बि मूंखे ईंदो आहे उनजी ज़ात जी बि ख़बर आहे पर नालो बि कोन थो ॿुधायां ज़ात बि कोन थो खणा मतां को माइट वेठो हुजेसि पीर से के क़िबला में को दुआ कर त में को जन्नत मिले पीर सही सरदार चयो बाबा हथ खणो फ़क़ीर लाइ दुआ घुरो पीर सही हथ क्या थे झल झल चे क्यों सही चे ओ क़यामत वाली जन्नत न फलानी माई जन्नत मिले किलो दा भला जो फ़क़ीरनि जा ट्रोपा हल नी पंहिंजा दोस्तों अर्ज करण जो मक़सद आहे त ही हिकिड़ो जज़्बो हो जेको जमात जे अंदरि रहिजो हुयो त सूर्य शहीद दुनिया मां ज़ाहिरी तरह शहादत पाए वियो उनजा साहबज़ादा सज्जादगान जेको उनजो सही जानशीन उहो असां खां हज़ार हा मील परे आहे पाकिस्तान 47 में आज़ाद थी वियो 52 ते होर पोइ बि अंदरि लोड़नि में क़ैद लॻा पिया आहिनि असांजा उस्ताद साईं फरमाईंदा हुआ त जेके लीडर टाइप जा माण्हू हुआ जमात जा उनखे हिकिड़े लोढ़े में मुस्तक़िल तौर न रहाईंदा हुआ कॾहिं संजोरे कॾहिं नवाब शाह कॾहिं जोही कॾहिं ओ बावड़ी वारे पासे मां वियुसि हिकिड़े त चयसि हुर कई पी हिते बि लोड़ो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते खालाईंदा हुआ त मथां हिकिड़ी जॻह ते ही लीडर टाइप जो माण्हू आहे साईं फरमाइनि पिया त मूंखे नवाब शाह मां कढी सकरन आंदऊं सकरन मां कढी महीनो रहाए जोही मोकिलियऊं जोहीअ मझां उते मिड़ी 2 महीना मूंखे लॻी विया साईं फरमाइनि पिया त हाणे मौलवी जो कमु त बाबा नमाज़ पढ़ाए मसइलो ॾसे मलफूज़ात पढ़ी ॿुधाए ॿियो ॿोली छा कंदो इहे न सही कि मां जमात खे नकुल ॿुधायां मलफूज़ात जा मसइला ॿुधायां 5 वक़्त नमाज़ पढ़ायां ज़िक्र फ़िक्र थिए फ़क़ीर ॾाढा ख़ुशि हुजनि मुंहिंजे लाइ ऑर्डर आया त मौली साहब खे तो बदिली कयो मीरपुर ख़ासि कढोसि जे मूंखे जो कढियऊं त मां फ़क़ीर खे चवां फ़क़ीर ख़ुदा हाफ़िज़ हलूं था त फ़क़ीर पिया चवनि यार अलाह करे त वरी मोटी अचे पोइ चयो माना दुआ घुरो त अलाह करे जान छुटे करे वरी मोटी अचां दोस्तो अज़ीज़ो जमात सां तमामु वॾी ज़्यादती कई वई जन कुर्बानी ॾिनी अॼु तव्हां ॾिसंदव न प्राइमरी खां वठी करे MA ताईं जेके असांजा स्कूलनि ऐं कॉलेजनि जा कोर्स आहिनि उते तव्हांखे कंहिंजा नाला मिलंदा सर ऐं ख़ान बहादुर जन लक़ब वरिता मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ऐं जन जी कुर्बानी आहे तंहिंजो नालो ई कोन्हे को अज़ीम जन जूं कुर्बानियूं आहिनि पाकिस्तान ठाहिण में फलाणो ख़ान फलाणो साहब फलाणो मौलाना फलाणो बुज़ुर्ग फलाणो पीर फलाणो लीडर ऐं उन्हनि जो को उन टाइम ते वजूद ई कोन हो बसि उंगली कटा के शहीदूं में नाम लिखवा दिया बसि पर उन में ॾोह मुजादा असांजो आहे हुननि जो कोन्हे छाजे लाइ
असांजा जेके पढ़िया लिखिया माण्हू आ उन्हनि इन तरफ़ तारीख़ जे तरफ़ तवज्जो कोन ॾिनो, छो त इहे के आसमान तां कोन किरी पिया जो हुननि जा किताबनि में नाला अची विया। उन्हनि जे मोतक़दनि, उन्हनि जे मुरीदनि जॾहिं नौकरनि में आया, तालीम हासिल कयूं, कॉलेजनि में विया, यूनिवर्सिटियुनि में विया, वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता, त उन्हनि माण्हुनि पंहिंजनि पेशवावनि जा सबक रखराया जेके अॼुकल्ह नौजवान तबिके खे पढ़ाया वञनि था। ऐं उहो नौजवान चवे थो त फलाणो फलाणे माण्हू जो तहरीक में हिसो आहे। असांजे पीर साईं सरदार त घणी भलाई कई। अनवर मामू साहब फरमायो त पीर पागारो तो हस्ती आ जो हिकिड़े सिंध जे नंढड़े ॻोठ जे नंढड़े माण्हू खे वज़ीर आज़म ताईं पहुचाए छॾियईं। जो व्हाइट हाउस में मुंहिंजा दोस्तो असांजो मुल्क जो माण्हू वञे पियो जंहिंखे मदा दहशतगर्द हुर सॼो वेंदो हो, उते व्हाइट हाउस जो सदर हुनजो इस्तक़बाल पियो करे त पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे। त इन में त असांजो किरदारु हुजणु खपे हा, असांजो फर्ज़ हुजणु खपे हा। इहा ड्यूटी असांजे मथां हुई पढ़ियल लिखियल माण्हुनि जी, त असां पंहिंजे वॾनि जी, बुज़ुर्गनि जी, दरगाह जी, ख़ानदान जी तारीख़ अहिड़ी लिखूं हा जो बच्चे बच्चे जो ज़ुबान ते ख़बर हुजे हा त पाकिस्तान बनाइण में वॾे खां वॾो किरदारु हुरनि जो आहे, सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जो आहे। पर अॼु बि वक़्तु कोन वियो आहे। असांखे घणो अफ़सोस थींदो आहे। तव्हां थोरा पढ़ियल माण्हू जेके वॾा पढ़ियल माण्हू वेठा, मां उन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त अवां ॾिसंदो जेके असांजे सिंध में ॿ टे यूनिवर्सिटियूं आहिनि उन में तक़रीबन हर यूनिवर्सिटी में कंहिं न कंहिं जी चेयर क़ाइमु आहे। हे शाह अब्दुल लतीफ़ चेयर, हे सचल सरमस चेयर, हे फलाणे जी, हे फलाणे जी। ऐं उन्हनि जे मथां बाक़ाइदे गवर्नमेंट जे ख़र्च सां मुंहिंजा दोस्तो लाखों करोड़ों रुपया ख़र्च थी उन जी तारीख़ हिस्ट्री गॾु पई थिए। अफ़सोस सिंध जे कंहिं बि यूनिवर्सिटी में न रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी चेयर जो को तज़किरो आहे, न सूर्य शहीद रहमतुल्लाह अलैह जो, न हुरनि जी का तारीख़ आहे। इहो छा? इहो सभु असांजो पंहिंजो क़सूर आहे। पर वक़्तु कोन वियो आहे। अॼु बि जेकॾहिं असांजी तरफ़ तवजो ॾियूं ऐं पंहिंजे तारीख़ खे नए सिरे लिखण जी कोशिशि कयूं, पीर साईं बादशाह जन ही फरमाईंदा आहिनि त तव्हां मादी खे छॾे ॾियो, अवां हिन वक़्तु हलंदड़ खे वठो, छो त इहो वक़्तु तव्हां जेको हेड़ो हाणे हथु कंदव ऐं इनखे सुहिणे नमूने सां सुधारींदव, इहो साॻियो वक़्तु तव्हांजो माज़ी बणिजी वेंदो। अॼोको ॾिहाड़ो तव्हांजो सुठो आहे, सुठो गुज़ारींदव, इहो गुज़री वेंदो, इहो तव्हांजो माज़ी थी वेंदो। तंहिंजे करे अॼु बि वक़्तु कोन वियो आहे। जेकॾहिं असांजा सरमाएदार हज़रात जंहिंजी हलंदी पुॼंदी आहे या जिन खे पीर साईं बादशाह जन असेंबलियुनि ताईं पहुचाइनि था पिया, उन्हनि जे मथां इहा ॻाल्हि लाज़िम आहे इन तरफ़ तवजो ॾियनि। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जो क़ौमुनि जो बक़ाउ आहे त तारीख़ सां हूंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, किरदार बि पंहिंजी जॻह ते अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जो किरदार ख़ुदा कंदो, क़यामत ताईं सलामत रहंदो। पर उन किरदार खे बि तारीख़ जे आईने में आणणु असांजे मथां ज़रूरी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीर साईं जन जॾहिं हिते तशरीफ़ वठी आया, उन प्यारे वाक़े खे आउं तव्हां ॾाढो दोहरायां, यकीनन अवां जी दिलि ख़ुशि थींदी। जंहिं वक़्त में अञा पीर साईं जन ऐं संदन बिरादर मियां नादर शाह रहमतुल्लाह अलैह हिते कोन आया हुआ, अञा हेॾे बरतानिया ॾे हुआ, उन टाइम ते असांजे सिंध जो गवर्नर हो शेख दीन मोहम्मद। उन शेख दीन मोहम्मद जो मज़हबी ताल्लुक चनाह वारनि बुज़ुर्गनि सां हो। हू ख़ानदानी तरह उन्हनि जो मुरीद हो। ऐं अवां खे इहा ख़बर आहे त चनाह वारा बुज़ुर्ग हज़रत पीर साईं मोहम्मद बका शाह साहब रहमतुल्लाह अलैह जा मुर्शिद हुआ। बाक़ी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद जो मुरीद थियो, यानी पीर साईं मोहम्मद बका जो। पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल, वो हज़रत पीर साईं रोज़े धणी जो मुरीद थियो। हज़रत पीर साईं अली गोहर असगर बादशाह, उहो वरी पंहिंजे वालिद हज़रत पीर साईं सिबगतुल्लाह खां बैयत थियो। वरी उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह, पीर साईं मसनद धणी रहमतुल्लाह अलैह, उहे पंहिंजे वालिद हज़रत पीर साईं अली गोहर खां बैयत थिया। अहिड़े तरीक़े सां इहो सिलसिलो असांजे मशाइखनि जो सवाइ पीर साईं मोहम्मद बका जे ॿियो सभु दरगाह सां वाबस्ता रहियो आहे। पर उहा निस्बत त आहे न साईं,
उहा निस्बत उन्हीं बुजुर्गनि वारी त आहे जो अवां अॼु ताईं बि ॾिठो आहे त दरगाह मुबारक जूं ॿई ईदूं उहो बुजुर्ग ईंदो आहे दरगाह शरीफ़ ते पढ़ाईंदो आहे जो पीर साईं बादशाह उन जे पुठियां नमाज़ त पढ़ंदा आहिनि। मां अर्ज़ु पे को त जॾहिं 1951-52 में इहो थोरो चुरपुर शुरू थी त भई हुरनि तां का पाबंदी लाथी वञे ऐं हुरनि तां लोड़ा ख़तम कया वञनि ऐं दरगाह दुबारो आबाद थिए, साहिबज़ादा घुराया वञनि। खान लियाकत अली खान जो बि कुझु इन में हिसो हो, कुझु जमात जी त पुराणी हिकिड़ी ख्वाहिश तमन्ना हुई। बरख माण्हू जमात जा कोशिश कंदा रहंदा हुआ। वफ़दनि जे सूरत में पीर ऑफ भरचूंडी, पीर अब्दुल रहमान हुन जो नालो हो, जेको पीर साईं जे ख़लीफ़नि जो बि ख़लीफ़ो आहे, उहो गॾु हो। पीर मशहूरी साहब मोहम्मद कासिम मशहूरी लाड़काणे वारो, उहो वफ़द में जी सूरत में हो। उन खां अलावा असांजो मुफ्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिबदाद, जेको उन ज़माने में जमीयत उलमाए सिंध जो सदर हो, उहो इहे पीरनि जो हिकिड़ो वफ़द हो। जमायत जो उन में को बि माण्हू कोन हो। खोहड़ो उन ज़माने में वज़ीर दिफ़ा हो। खोड़े सां लाड़काणे में मिलिया, हुओ कंहिं ईद ते आयो, साईं तूं सिंध जो माण्हू आहे, गादी बि सिंध जी आहे, हेॾो सारो ज़ुल्म थियो आहे, हुर शहीद थी विया, उन्हनि जो पीर शहीद थी वियो, पाकिस्तान ठहियो आहे, 5 साल गुज़री विया, तूं सिंधी माण्हू आहे, असां सभु तोॾे ॿई मेड़ थी आया आहियूं, कोशिश कर तुंहिंजे हथ मां कमु थी पए त भलो आहे, साहिबज़ादा अचनि गादी आबाद थिए। खोहड़ो मरी वियो आहे ऐं गिलास जे लाइ कोन थो चवां, पर अहिड़ो सड़ियल टाइप जो माण्हू हो, दरगाह शरीफ़ जो हासिद। छूट में हुन लफ़्ज़ जेको हुन वफ़द खे चया, मशहूर साहब फ़क़ीर माण्हू दरवेश हो, साईं मुफ्ती मोहम्मद साहिबदाद फ़क़ीर माण्हू दरवेश हा, ॿिया उलमा सभु फ़क़ीर हा, पीर भरचूंडी वारो हो। उनखे चई ख़बरदार ॿीहर मुंहिंजे आॾो इन कम लाइ न ईंदा कयो, जो तव्हांजो पीर न ईंदो। नकाया दरगाह आबाद थींदी। इहे जेके लोड़नि में बंद आहिनि, 5 साल आहे पाकिस्तान ठहे खे, बाक़ी ॿिन्हिनि जी ज़िंदगी लोड़नि में ख़तम थी वेंदी। हिननि जो नस्ल ई ख़तम कंदासीं। पीर जे लाइ न चओ, बाक़ी जेकॾहिं ॿियो कमु हुजे त भली मूंखे चओ। ॿिया त सभु चुप थी विया, पर पीर आफ भरचूंडी, पीर अब्दुल रहमान जलाल में अची उथी बीही रहियो। चई उथो मौलवियो, पीर उथो। उथी बीही चवण लॻो, खोड़ा साहब ॿुध, तूं गवर्नमेंट पाकिस्तान जो वज़ीर दिफ़ा आहीं, तूं तो चई पीर पागारो न ईंदो, इंशाअल्लाह ताला तुंहिंजी कुर्सी न ईंदी, पीर पागार जी दरगाह आबाद थींदी। अल्लाह जे बाने जा लफ़्ज़ हा। उन जलाल में जॾहिं इहे लफ़्ज़ चया त हालांकि मुंहिंजा दा तव्हां सम्झो था त अॼु खां तक़रीबन 48 साल अॻु में वज़ीर जी मिनिस्टर जी छा पोज़ीशन हूंदी। पंहिंजा माण्हू त सिपाही खां बि डरंदा हुआ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, पर हुन ख़ुदा जे बाने मर्द कलंदर, हुन जे आॾो हुन जे अखियुनि में अखियूं मिलाए हुनखे अहिड़ो ज़ोरदार लफ़्ज़ चयो, ॿाहिरि निकितो, ख़ुदा जो शान अहिड़ो थियो जो ॾींहं ई थोरा गुज़रिया जो कोहड़े जी कुर्सी ऊंधी थी वई। हुन जी वज़ारत दिफ़ा लाइ काॾे ख़तम थी वई। अल्लाह ताला खे मंज़ूर हो, ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू खे दरगाह खे आबाद करणो हो। दोस्तो अज़ीज़ो, फ़ैसिलो थी चुको गवर्नमेंट पाकिस्तान जी तरफ़ खां त साहिबज़ादनि खे आणियो, दरगाह आबाद कयो। असांजे उस्ताद मरहूम जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, उहा थो ॿुधाइण तव्हांखे चाहियां। साईं फरमाइनि पिया त दरगाह शरीफ़ ते हुजां, मां इजाज़त वठी आयसि, इजाज़तनामो ॾींदा, परवानो ॾींदा त माण्हू ईंदा, त किथे आयो त छॾियांव। साईं फरमाइनि पिया त सखर जो कमिश्नरी सखर हुई। माण्हू आयो, बाबा मोहम्मद साले कहिड़ो आहे? चयईं बाबा तोखे कमिश्नर घुरायो आहे। साईं फरमाया त वञ भणा, परवाने सां आया हूं, हिकिड़ी मुसीबत मां निकिता हूं, अलाए छो सॾु थियो आहे। साईं फरमाया त हुनखे चयमि, बाबा मूंखे कीअं हलणो आहे? चए बाबा मूंखे का ख़बर कान्हे, कपिड़नि जो जोड़ो वधीक खण, को बिस्तरड़ो हुजे सो बि खण। साईं चयो त पक जेल जे हवाले, बसि जेल। साईं बिस्तरो ॿधो त माना हल।
साईं जी वालदा कुराड़ी जिंदा हुई। साईं फरमायो बाबा तरसो मां अम्मा खां दुआ वठी चा, कपड़ा भी खणी चा, रिली भी खणी चा। कुराड़ी वालदा खां दुआऊं वठी रिली खणी पाण सां दरगाह शरीफ जे शाही दरवाजे ते ॿाहिरां बिस्तड़ो रखी रोज़े शरीफ में अंदर वयो, उते दुआ घुरियईं। दुआ घुरी ॿाहिरि निकिरी शाही दर खां हाणे निकिरे पियो त साॻो मौलाना मशहूरी साहब अची रहियो हुजे, पेरनि में जुती कान्हेसि, दरवाज़े खां अंदर दाख़िल थी रहियो आहे। उस्ताद साईं जो वाक़िफ़ हो, सुञाणंदो हो, बुज़ुर्ग दरवेश आहे, दरगाह जी निस्बत वारो आहे। अॻिते वधी चई बुज़ुर्ग दुआ कजां, कमिश्नर घुरायो आहे, ख़बर न आहे, मस मस सूरनि खां छुटी मोकल हिकिड़े मिली आहे, हाणे घुरायो अथनि, चए बिस्तरो ॿधी हल। मशहूर साहब फरमायो मोहम्मद साले तूं ॿाहिरि 5 मिंट मुंहिंजो इंतज़ार कर, मां रोज़े शरीफ मां थी अचां थो, पोइ तोखे इजाज़त आहे। बुज़ुर्ग रोज़े शरीफ में वियो, साहिब करामत कमाल जो बुज़ुर्ग हो। अंदर रोज़े शरीफ में काफ़ी देर वेही दुआ घुरी ॿाहिरि निकिरी, चई मोहम्मद साले तोखे मुबारक हुजे, वञ। साईं कहिड़ी थो मुबारक ॾिए? चए मूंखे ॿी त ख़बर कान्हे का, पर रोज़े शरीफ में अंदर ईद लॻी पई आहे। रोज़े शरीफ में अंदर ईद वारो समा है। साईं फरमाइनि पिया त मां दिलि में सोचियो त बुज़ुर्ग मौलवी साहब मुंहिंजो पुराणो वास्तेदार आहे, मिड़ई मूंखे आथत थो ॾिए, मुंहिंजे लाइ त का घड़ी पई आहे। ख़ैर मां रवानो थियुसि, सखर पहुतासीं, रातो रात गाॾी में खयूं, सिधो कराची पहुचायूं, रात रहाए सुबुह जो गवर्नर हाउस में वठी आया। मां जो अचां त मुख अॻु में जमायत जा मुख्य अॻुवाण, अवां जे इलाइक़े जो सिराई सावण खान, ॿिया वग़ैरह वग़ैरह जेके वॾा वॾा जमा जा ख़ासि तौर ख़लीफ़ा मुख हा, उहे सभई उस्ताद फरमाया मुख अॻे वेठा आहिनि। मां जो पहुतुसि पुछो मां ॾे ख़बर, हू पिया चवनि तूं ॾे ख़बर। अलाह जा वठी आया आहिनि, असांखे वठी आया आहिनि, जीअं तूं रातो रात आयो आहे, असांखे बि रातो रात खंभे आया आहिनि, का ख़बर कान्हे छो घुरायो अथनि। ख़ैर गवर्नर साहब आयो, अचण सां हाली त असांखे दॿाई, तव्हां अञा नथा सुधरो, तव्हां अञा ठीकु न थिया आहियो, तव्हांजे दिमाग़ में अञा का हवा भरियल आहे, सभु चुप वेठा आहियूं, छा कयूं। हुन जॾहिं पंहिंजा छो छंडे बसि कया त महिल मां हुनखे चयो गवर्नर साहब खे, साईं मुंहिंजी बि हाणे ॻाल्हि ॿुध भला, ॿुधाए। चई तव्हां असांखे छॾियो छा आहे? असांजा ज़िंदा माण्हू तव्हां साड़ाए छॾिया, उन खां अलावा पाकिस्तान ठहण खां पोइ 5 साल असांजा माण्हू अञा जेलनि में लोड़नि जी अंदरि, असांजे मुर्शिद करीम खे तव्हां शहीद कराए छॾियो, साहबज़ादा हुन जा अलाए किथे तव्हां रहाया आहिनि, पाकिस्तान जे लाइ कुर्बानी मिली, अवां असांखे पिया सख़्तियूं कयो, असांजे मस्जिदुनि में हलो, असांजे मस्जिदुनि जो मुंहुं काबे ॾे आहे, असीं सिजदो अल्लाह खे कंदा आहियूं, कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदा आहियूं, अल्लाह जे क़ुरान खे हिकिड़ो करे मञींदा आहियूं। असांखे पाकिस्तान ठहण खां पोइ 5 साल बि छा जी सज़ा ॾिनी थी वञे, आधी रात जो असांखे उथारे, हे पोड़ा, हे बीमार, हे ज़ईफ़, असां जहिड़ा तव्हां घुराया आहिनि, मक़सद तव्हांजो छा आहे? साईं चयो त हाणे जेल में त हुई मोकिलींदा, कुझु त बाहि अंदर जी कढां, छो घुरायो अथव असांखे? तव्हांखे जो कुझु करिणो आहे सो कयो, छा था चओ? असां त कुझु कोन कयो आहे। जॾहिं लाॻू पाकिस्तान ठहियो आहे, फ़क़ीरनि त कंहिंखे चंबो बि कोन आयो आहे। जंहिं साईं चयो मां इहे लफ़्ज़ चया, उस्ताद साईं फरमाईंदा मां इहे लफ़्ज़ चया त गवर्नर खिली ॾिनो, खिली चई बाबा नाराज़ न थियो, मिड़ई मूं तव्हांखे पे दॿायो त होश में रहिजो, अव्हांखे मुबारक हुजे, अव्हां जेके मुआज़िज़ सां घुराया आहिनि, इन्हीअ जे लाइ त सुभाणे न परीं साहबज़ादा अचनि था पिया। हुकूमत पाकिस्तान फ़ैसिलो करे छॾियो आहे त साहबज़ादनि खे आंदो वेंदो, ऐं शाह मर्दा शाह सानी दामत बरकातुल आलिया जेको मौजूद आहे पीर साईं छटधणी बादशाह हुआ, इहो सही गादी नशीन आहे, इनखे गादी ते विहारे पग ॿधाई वेंदी, ऐं उनखे हुकूमत पाकिस्तान बि गादी खे बहाल थी करे, ऐं अवां होरनि जे हवाले था कयो, तव्हां ॼाणो तव्हांजो पीर ॼाणे। साईं फरमाइनि था मूंखे उते हो गवर्नर हाउस में यादगीरो अची वियो त जेको बुज़ुर्ग मशहूरी साहब चयो हो न त रोज़े में ईद लॻी पई आहे, सा ॻाल्हि सची साबित थी वई आहे। दोस्तो अज़ीज़ो, मां त चवां थो त ख़ुदा ताला जी 2 नंबर में, 3 नंबर में, 4 नंबर में इहा नेमत थी
जो अल्लाह ताला अज़ीम इनकलाब खां बाद में वरी तव्हां असांखे ख़ुदा ताला दरगाह आबाद करे ॾिनो आहे। कुरान पाक में अल्लाह फरमायो वइन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदो त ॻणे कोन सघंदो। मां तो चवां अहिड़ी अज़ीम नेमत बि असांजे लाइ कान्हे का जो अल्लाह ताला जल जलालहू व मन वालहू उहो साॻो फैज़ साॻो नमूनो साॻी ॻाल्हि असांखे दुबारो करे ॾेखारी। मां चवां थो, मां चवण में हक़ बजा निभायां, जेकॾहिं को रोज़े वारो मालिक थियो त रोज़े धणी सॼो, जेकॾहिं कंहिं बंगलो ठाहियो त बंगले धणी थियो, जेकॾहिं कंहिं कोट बनायो त कोट धणी थियो, जेकॾहिं कंहिं तख़्त बनायो त तख़्त धणी थियो। पर हिन शहनशाह में ॾिसो त सभई सिफ़तूं उन में आहिनि। रोज़ो बि इन ठारायो त रोज़े धणी बि इहो थियो, तख़्त बि नी ठारायो त तख़्त धणी बि इहो थियो, जे कोट नी ठारायो त कोट धणी बि इहो थियो, जे बंगलो नी ठारायो त बंगले धणी बि इहो थियो। मां तो चवां सॼी जमात जो जेकॾहिं रूहानी रहबर पेशवा आहे, सभिनी मशाइखनि जो जेकॾहिं जामे आहे त असांजो इहो मुर्शिद करीम आहे। ॿियनि सभिनी गादी नशन को हिकिड़ो हिकिड़ो कारनामो कयो हूंदो, हिन सभु करे ॾेखारिया। चयोमां साईं दुआ कर साहबज़ादा अचनि था, कि हाँ अचनि था, कि हाँ अल्हम्दुलिल्लाह से अचनि था। कि अबा ॻाल्हाईंदा बुज़ुर्ग सिराए कि अबा हथ चाओ दुआ मंगो, सभिनी हथ खया। पाण बुज़ुर्ग जा लफ़्ज़ साईं फरमाईंदा हा, दुआ घुरी अल्लाह साईं ऐं दरगाह को आबाद करी, साहबज़ादे आवन पर हुसैन थी न आवे, हसन थी आवे। चओ सुभान अल्लाह। हुसैन थी न आवे बल्कि हसन थी आवे। हसन हुसैन ॿई भाई रहा। हुसैन करबला में तलवार खई, दुश्मननि जा भाङा कढियई, इमाम हसन सभिनी खे सीने सां लॻायो। उन बुज़ुर्ग जी दुआ निकिती, साबित थी, पीर साईं मौजूदा आया, ख़ुदा जो कसमा हुसैन थी कोन आया बल्कि वॾो भाउ हसन थी आया, जंहिंजो किरदार आहे, जंहिं परावा पंहिंजा सीने लॻाया, अहिड़ा सीने लॻाया जो हर माण्हू ईअं थो चवे त पागारे जी मूंसां मोहबत आहे। अल्लाह करे ही दरगाह क़यामत ई आबाद हुजे। अल्लाह सी तव्हां असांखे अहिड़ो रूहानी पेशवा ॾिनो आहे जेको शरीयत तरीक़त हक़ीक़त ऐं मार्फत जो मंबा ऐं मक़सद आहे। इन कामिल मुर्शिद जे हिदायतुनि ते पंहिंजो फर्ज़ात अमल कयूं, इन सुहिणे तरीक़े खे न छॾियो। तव्हां असां सभु वक़्त वारा आहियूं, इन पंहिंजे वक़्त जो क़दुरु कंदो, इंशा अल्लाह ताला पाण ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदासीं। मुंहिंजी दुआ आहे असांजे नौजवाननि शौक़ ज़ौक़ सां अज़ीम शान प्रोग्राम तय कयो आहे। ख़ुदा करे ही नौजवाननि जो जज़्बो हमेशह सलामत रहे ऐं असांजे हुर जमात जे लीडरनि ख़लीफ़नि मुअज़्ज़िज़नि तावन कयो आहे। मां उन्हनि जे लाइ बि दुआ गो आहियां त ख़ुदा करे उहे बि असां सां हमेशह ईअं सां सहकार कंदा रहंदा त असां जहिड़नि कमज़ोरनि जो हौसलो बुलंद थी वेंदो। ख़ुदा ताला तव्हां असां सभिनी जा बेड़ा पार फरमाए, दरगाह खे ख़ुदा क़यामत ई आबाद फरमाए। हथ खणी दुआ घुरो, अल्लाह करे सदाई दरगाह आबाद हुजे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबल हश्र वक़िना अज़ाबल क़ब्र वक़िना अज़ाबल मीज़ान। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना व अंत अरहमुर राहिमीन। ऐं मुंहिंजा अल्लाह ई असांजी टूटी फूटी ख़िदमत क़बूल फरमा। या इलाहुल आलमीन, असांजे दोस्तनि नौजवाननि जज़्बो रखी ही जेका सुहिणी महफ़िल सजाई आहे, मौला या पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। आला हज़रत पीर साईं सरदार जन खे ख़िज़री हयाती अता फरमा, उन जे फैज़ खे ता क़यामत जारी सारी फरमा, उन जे जमात खे पाण में इत्तिहाद ॿधी ऐं मुहबत नसीब फरमा। गैरनि जे सोहबत खां बचाए पंहिंजे कामिल मुर्शिद जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन, जन जन दोस्तनि फ़क़ीरनि जमात जे माण्हुनि हिन प्रोग्राम में सहकार कयो आहे, मौला तन खे दीन दुनिया में बरकतूं नसीब फरमाइजा। नबी करीम अलैहिस्सलाम जी इत्तिबा फरमा बरदारी नसीब फरमाइजा। असांखे मौला आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां बचा। पीर साईं सरदार जे इज़्ज़त आबरू जो ख़ैर फरमा। संदुस दरगाह शरीफ़ जे फैज़ खे क़यामत ताईं जारी फरमा। संदुस आल औलाद खे या अल्लाह फैज़ वारो बना। संदुस जमात जो भी खैर फरमा। जेके पीर साईं जा खैर ख्वाह हन मौला तन जो भी खैर फरमा। जेके दुश्मन हन मौला तन खे हिदायत नसीब फरमा। या इलाहुल आलमीन, पंहिंजे हबीब जे सदके असांखे इम्तिहान खां बचाए। मौला इम्तिहान ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, असीं तुंहिंजी दरगाह में अर्ज़ कयूं था असांखे इम्तिहान खां बचा।
पर मौला जेकॾहिं कोई इम्तिहान अची वञे त असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इम्तिहान ते साबित क़दम रहण जी तौफ़ीक़ अता फरमा।